नाज़रीन, हिन वक्त असीं मौजूद आहियूं सखर के जिना म्यूनसिपल स्टेडियम में, जिते पहिरियों आल सिंध सैयद नासिर हुसैन शाह कलर किट क्रिकेट टूर्नामेंट जो आगाज़ किया वियो आहे। अॼु हिते खैरपुर ऐं शिकारपुर जी टीमुनि जे विच में मुक़ाबिलो थी रहियो आहे। अचो त खैरपुर ऐं शिकारपुर जे रांदीगरनि सां ऐं हितां जी इंतज़ामिया सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो छा चवणु आहे। इसमें सिंध की काफ़ी टीमें इसमें हिस्सा ले रही हैं। तकरीबन इसमें 104 टीमें हिस्सा ले रही हैं, जो सखर की तारीख में मेरे ख्याल में पहली दफ़ा ये हो रहा टूर्नामेंट है। और सबसे बड़ी बात टूर्नामेंट की ये है कि ये फ्री ऑफ कास्ट है, मतलब टीम से कोई एंट्री फीस भी नहीं है, ना बॉल्स की फीस, तमाम हम फैसिलिटीज़ प्रोवाइड कर रहे हैं। इन टूर्नामेंट में जेके आउट ऑफ स्टेशन मीन्स इहो आहे जेके नेबरिंग डिस्ट्रिक्ट परे डिस्ट्रिक्ट आहिनि उहे ईंदी त उन्हनि जे लाइ अकोमोडेशन जो सिलसिलो असां वटि आहे, लंच जो प्रोविजन असां वटि आहे ऐं ॿियो प्लेयर्स जे लाइ जेके बि आउटफिट्स वग़ैरह आहिनि उहे फ़िलहालु अवेलेबल न आहिनि, लेकिन आख़िर में जॾहिं टीम्स जेके क्वार्टर फाइनल में पहुंदियूं त असां उनखे आउटफिट्स जेके किट्स वग़ैरह आहिनि उहे प्रोवाइड कंदासीं। ऐं तमामु बहितरीनु इवेंट करायो आहे अतीक भाई वारनि। मुंहिंजे हिसाब सां सखर जी तारीख़ जो तमामु वॾो इवेंट आहे। अॼुकल्ह सभु टीमूं खेॾनि थियूं, 20 ओवर जो T20 थिए थो, पोइ हीअ 30 ओवर जो टूर्नामेंट आहे ऐं असांजो पहिरियों एक्सपीरियंस आहे जेको हाणे सेकेंड इनिंग थींदो पंहिंजो नाइट में थींदो, डे नाइट जो पहिरियों एक्सपीरियंस आहे। माशाल्लाह तमामु बहितरीनु इवेंट आहे। डे नाइट फ्लड नाइट में जेकी टूर्नामेंट थी रही आहे इन में असांजा जेके बि यंग छोकिरा आहिनि उहे इलाही कुझु सिखी सघनि था, छो त कराचीअ खे छॾे जेकी बि पंहिंजो अंदरूनी डिस्ट्रिक्ट आहे उन में डे नाइट क्रिकेट थींदी न आहे। असां क्रिकेट कराइण था चाहियूं, स्पोर्ट्स थींदी रहे ताकि जेको आहे अस्पताल ख़ाली रहनि, ग्राउंड आबाद रहनि। कैमरामैन शबीर जोगीअ सां गॾु हसन अब्बास, SN TV न्यूज़ सखर।